हिन हेडलाइन न्यूज़ लाइ असां सां ताबुन कयो आहे सबसे मजबूत, सबसे जानदार। अॻूणो वज़ीर आज़म नून लीग जो क़ाइद नवाज़ शरीफ़ 4 वरियनि खां पोइ अॼु ॾींहुं वापसि वरी रहियो आहे। नून लीग तरफ़ां लाहौर में मीनार पाकिस्तान ते जलसे जूं तयारियूं मुकमल। पिंडाल तयार, सिंध साजिया लाइ सॼे मुल्क मां काफ़िला लाहौर तरफ़ रवां। बशीर मेमून जी क़यादत में कराची मां ख़ासि ट्रेन लाहौर रवाने। कारकुननि जूं पार्टी गीतनि ते झुमरियूं। जंगी जुलून में वठल इसराइल शहरी आबादनि अस्पतालनि ऐं इबादत गाहनि खे बि बख़्श न कयो। गिरजाघरनि ते बि बमबारी, पनाह वठंदड़ 10 शहरी शहीद, 1500 ॿारनि समेत शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 4300 खां वधी वियो। 14,000 शहरी ज़ख़्मी। इसराइली फ़ौज तरफ़ां शीबा फार्म्स भरिसां लिबनान ते बि बमबारी कई। हमास अॻवान इस्माइल हनिया ख़बरदार कयो आहे त इसराइली जारियत सबबि तकरार इलाक़ाई जंग में तब्दील थी सघे थो ऐं अहिड़ी सूरत में इसराइल उन हामियुनि जे हथनि मां निकिरी वेंदो। हमास हिकु अमरीकी औरत खे धीउ समेत आज़ाद करे छॾियो। हमास जो चवणु आहे त क़तरी हुकूमत सां तहत इंसानी बुनियादनि ते ॿिनि अमरीकी शहरियुनि खे आज़ाद कयो आहे। अमरीका औरत खे धीउ समेत आज़ाद करण जी तस्दीक़ करे छॾी। अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन चयो आहे त 200 माण्हुनि मां हीअ पहिरीं आज़ादी आहे। मदद करण ते क़तर जा हू थोराइदा आहिनि। समुंड यर्गमालिन खे बिना देर बग़ैर शर्तनि जे आज़ाद कयो वञे। ग़ज़ा में औरतुनि ऐं ॿारनि समेत इमदाद पहुचाइण लाइ कमु कयो पियो वञे। हमास, हिज़्बुल्लाह ऐं ईरान तबाही चाहिनि था। अमरीका जो इसराइल खे ज़मीनी जंग मुलतवी करण जो मशवरो। इसराइल ज़मीनी जंग करण खां पासो करे त जीअं ॻाल्हियुनि ज़रिए वधीक यर्गमालिन जी आज़ादी मुमकिन थी सघे। हमास हमलनि जो हिकु ई मक़सदु हो सऊदी अरब ऐं इसराइल विच में लाॻापा मामूल ते आणण वारो अमल ख़तमु करणो हो। हमास खे ख़बर हुई त हू जल्द सऊदी क़यादत सां गॾिजी वेही मामलनि ते ॻाल्हियूं करण वारा आहिनि। इकराम वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास सां टेलीफोनिक राब्तो ग़ज़ा ऐं ओलह किनारे में इसराइली बमबारी सबबि पैदा थियल सूरतहाल ते ख़यालनि जी ॾेवट। इमरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ इसराइली फ़ौज जे ग़ज़ा जे अस्पताल ते बमबारी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त आलमी बिरादरी खूनरेज़ी रोकण जे लाइ इसराइल ते ज़ोर ॾे गॾियल क़ौमूं मज़बूत क़दम खणनि। लकी मरवत में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 4 दहशतगर्द मारिजी विया। हिकु ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾी तादाद में हथियार ऐं बारूद हथ। ॾखण वज़ीरिस्तान में शहीद थियल पाक फ़ौज जे जवाननि जी नमाज़ अदा कई वई। ऑफिसरनि ऐं जवाननि जी वॾे अंग में शिरकत। सिंध जे निगरान घर वज़ीर हारिस नवाज़ चयो आहे त माड़ी जलबाणी में हाई प्रोफाइल टारगेट जी मौजूदगीअ ते कार्रवाई कई वई। बेगुनाह ॻोठाणा मारिजी वञण ते वारसनि जी माली मदद कई आहे। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर जी जेल मां वापसीअ ताईं मुतासिरनि लाइ मुलाक़ात कराई वेंदी। 1 नवंबर खां पोइ गैर क़ानूनी परॾेहनि खे संदनि मुल्क वापसि कयो वेंदो। दुनिया जे कंहिं बि मुल्क में कंहिंखे बि गैर क़ानूनी तौरु आबाद थियण जी इजाज़त नाहे। गैर क़ानूनी कारोबार ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो पियो वञे। स्मगलिंग ख़िलाफ़ बि कार्रवायूं थी रहियूं आहिनि। सखर पुलिस 2 महीना अॻु अगवा थियल पने आकिल जी डॉक्टर खे मुक़ाबले बाद बाज़ियाब कराइण जी दावा कई। पुलिस जो चवणु आहे त धाड़ियल डॉक्टर अब्दुल जब्बार चाचा खे गदपुर वारे इलाइक़े में हिकु जॻह खां ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया हुआ त मुक़ाबलो थी पियो। ॾोहारी ढाली खे छॾे फ़रार थी विया। इंटेलिजेंस बुनियादनि ते कार्रवाई करे डॉक्टर जी बाज़ियाबी अमल में आंदी आहे। बबरलो भरिसां पुलिस तरफ़ां मुबैना मुक़ाबले में हिकु ॾोहारी खे मारण जी दावा। अबड़ा सिम नाले भरिसां पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबलो थी पियो जंहिंमें हिकु ॾोहारी मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त ॾोह जे इरादे सां पिटियल ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थी पियो। मारिजी वियल ॾोहारियुनि जी सुञाणप न थी सघी आहे।
आई क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में ऑस्ट्रेलिया पाकिस्तान खे 62 रनसुनि तां शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी टीम 368 रनसुनि जे जवाब में 305 रनसुनि ते ऑल आउट थी वई। ऑस्ट्रेलिया जी एडम्स बार 4 विकेटूं हासिल कयूं। 163 रनसुनि जी शानदार इनिंग्स खेॾण ते डेविड वार्नर मैच जो बहितरीन रांदीगर करार।